बाबा अयूब अलैहिस्सलाम के अल्लाह से बीमारी ॾिनी। तवज्जो कर, मुझे 8 मिनट बचान। अयूब अलैहिस्सलाम के अल्लाह से बीमारी ॾिनी। अयूब के खुदा आज़मायो। अयूब अलैहिस्सलाम के व्यापार में नुकसान, अयूब अलैहिस्सलाम के जान में बीमारी, अयूब अलैहिस्सलाम के घर में तकलीफ अची वई। तब चौंदो कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रब माल ॾिनई खसे वतई तुंहिंजो आ मां राज़ी आहियां। अल्लाह मूंखे हथनि में बीमारी ॾिनई, मुंहिंजा रब मां राज़ी आहियां। अल्लाह मूंखे पेरनि में बीमारी ॾिनई, रब त बि तुंहिंजो नालो थो खणां, छो त क़ुरान बि इन ॻाल्हि जी शादी ॾिए थो। वज़कुर अब्दना अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी शैतान बिनुस्बिन व अज़ाब उरकुज़ बिरिजलिका हाज़ा मुग़तसलुम बारिदुन व शराब। बीजाते फरमाए व अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अरहमुर राहिमीन। अजो इन अनसी को साउंड जे ज़रिए जेसी ताईं जुम्मा खान गोठ में कुरान जो आवाज़ तो वञे, मुंहिंजूं अमड़ियूं न्याणियूं मोमिनाणियूं अल्लाह अकबर जेके घरनि में थियूं कुरान ॿुधनि, अम्मा बीमारी रब ॾींदो आहे, शफ़ा बि अल्लाह ॾींदो आहे। मां उन्हनि खे बि सम्झायां थो, बीमारीअ में सब्र कयो, दुआ रब खां घुरो। जीअं अयूब अलैहिस्सलाम चयो, मौला मूंखे पुठीअ में बीमारी आई, पर रब मां तुंहिंजो नालो थो खणां। हथनि में बीमारी, पेरनि में बीमारी, पेट ते बीमारी, नहन में बीमारी, मथे में बीमारी, मां शिकायत न कई। जेको पुछा करे चवे मां इन हाल में भी राज़ी आहियां, राज़ी आहियां, राज़ी आहियां। हत्ता के रब जी आज़माइश ॾिसो, अयूब जे नबी जो चरो आहे, नबी केॾो सुहिणो थींदो आहे। अयूब जे गिटनि मुबारकनि ते बीमारी आई, त बि चए थो मौला मां राज़ी आहियां, मां राज़ी आहियां, मां राज़ी आहियां। अल्लाह जी आज़माइश ॾिसो, अयूब खे जॾहिं ज़ुबान ते बीमारी आई, ज़ुबान में फट थी वियसि, फलूसणा थी वियसि, चए थो मौला मौला हाणे मां दां थो कयां। रब सॼी जान ते बीमारी ॾिनई, मां शिकायत न कई, मां रुगो बस ज़ुबान ते बीमारी न ॾे, छो त मूंखे बीमारी मिली। मां त बि चवां पियो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह 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 इल्लल्लाह, अल्लाह 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 हू। पर ज़ुबान ते बीमारी आहे त तुंहिंजो नालो नथो खणी सघां। अल्लाह हर जाइ ते बीमारी ॾे, मां शिकायत न कंदो साईं, रुगो ज़ुबान में वात में बीमारी न ॾे त जीअं तुंहिंजो नालो त खणी सघां। इहे जो लफ़्ज़ अचे त रब जी रहमत खे जोश आई। अल्लाह चए ठीकु आहे, मां तोखे आज़मायो, अॼु खटी वे अयूब, हाणे छा कर, क़ुरान तो चवे उरकुज़ बिरिजलिक, हाणे पंहिंजो पेर मुबारक खणी ज़मीन ते हीअं घसाए, हीअं जो घसाए हाज़ा मुग़तसलुम बारिदुन व शराब। अल्लाह साईं झंग में अयूब अलैहिस्सलाम जे पेरनि जी खुड़ीअ जी बरकत सां मिठो चश्मे वारो पानी कढी ॾिनो। मां तव्हांखो हिकिड़ो सवाल थो कयां, बसि मुंहिंजी आख़िरी ॻाल्हियूं ॿुधो। अबा कोई भी माण्हू कुराड़ो थी वञे वरी ॿीहर जवान थींदो? हा, हिते वेठा हो 60 साल वारा, 50 साल वारा, तव्हां सॼी राति क़ुरान मथे ते रखी रोई चओ अल्लाह जवानी ॾे, जवानी ॾे, मिलंदई? न मिलंदई। कुराड़ो थींदे जवान न थींदे। अयूब अलैहिस्सलाम उमिरि वॾी थी वई हुअसि, 40 सालनि खां मथे बीमारीअ में हो। अल्लाह चयसि अयूब सब्र एॾो कयो थी जो दुनिया में कंहिंखे जवानी मोटाए न ॾिनी। अॼु तुंहिंजे सब्र जे करे मां तोखे इनाम थो ॾियां। कहिड़ो? हिन गुस्ल मां, हिन चश्मे मां पाणी बि पी, गुस्ल बि कर, बीमारी बि ख़त्म थो कयां, 18 सालनि जी ॿीहर जवानी थो ॾियां। चओ सुभान अल्लाह। अदा उथी आ फ़कीर खैरात करा सैयद जी, बस मां दुआ तो क्या अल्लाह हेरे तक जाए, बीमारी में शफा भी मिलस, बीमारी में शफा भी मिलस, ॿीहर जवानी भी मिली वस। त हाणे मां तव्हांखे अर्ज़ु करे चवां तो बाबा बीमारी अचे त कंहिंखों घुर्जे? अल्लाह को। सवाल अल्लाह को कयो। मुझे वाइद जो खुलासो इहो तव, इबादत कयो त अकेले अल्लाह जे दर जी कयो, इताअत कयो मदीने वारे साईं जी कयो, ख़िदमत कयो पीउ माउ जी कयो, सौदो सस्तो तव। मूंसां गॾु बि हिकिड़ो नात